आही सिंध महिजी मां जिनो सॾे अवामी न्यूज़ आही सिंध महिजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे भरियासिटी में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु सिंध मुंहिंजी माउ जे उनवान खे समूरे सिंध में भरपूर मोट मिली रही है। भरियासिटी में सिंधी कल्चर डे जे मौक़े ते ثقافتي रैली कढी वई। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो भरियासिटी में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम मंगी पंहिंजी रिपोर्ट में। सॼी दुनिया जीअं भिरियासिटी में बि सिंधी सक़ाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सक़ाफ़ती ॾियारे जी रैली हाई स्कूल खां निकिती, जेका प्रेस क्लब खां थींदी बेंच चौक ते पहुती। रैलीअ में सियासी समाजी अॻवाननि, सहाफ़ियुनि, वकीलनि समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त सिंधी क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कंदा रहिया। इन मौक़े ते अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शहरियुनि जो चवणु हुयो त न झूने थी ज़मीन न पोड़ो थिए सिज, न झूनी थी ज़मीन न पोड़ो थिए सिज, हिन ॿनीअ मथां ॿिज के यारींदड़ हलिया विया आहे। जीअं त 6 डिसंबर असीं हर साल मल्हाईंदा ईंदा आहियूं। ईद ॾियारो आहे बाक़ाइदे। असीं तयार सफ़ा थी आया आहियूं, ॾाढी काफ़ी रैलियूं हलायूं आहियूं, गॾिजी घुमिया आया आहियूं। असां सिंधी सक़ाफ़ती छा अॼु नथा मल्हायूं, असां मल्हाईंदा ईंदासीं हर नए साल। वॾा पटका ॿधी सिंधी टोपियूं अजरक पाए असां हर साल ईअं जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। हिन शइ जो मतिलबु इहा आहे त पाण ॿधी करणी आहे ऐं ॿधीअ खां पोइ उहे शयूं जेके असांजे लाइ, असांजी क़ौम जे लाइ नुक़सानकार आहिनि, उन्हनि जे लाइ प्रोटेक्ट करिणो आहे, उन ते एहतिजाज करिणो आहे, पंहिंजो क़ौमी वजूद बचाइणो आहे, पंहिंजी सक़ाफ़त बचाइणी आहे, पंहिंजी ॿोली बचाइणी आहे। असां अवामी न्यूज़ वारनि जा थोराइता आहियूं ऐं हुननि पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो आहे। जेको हीअ अॼु एकता जो ॾिहाड़ो आहे, क़ौमी जज़्बे जो ॾिहाड़ो आहे ऐं असांजे सिंधियुनि जी इतिहाद ॿधीअ जो ॾिहाड़ो आहे। असां हिन ॾिहाड़े खे ईद वांगुरु ॾिहाड़ो करे सम्झूं था ऐं असां जॾहिं हीउ ॾिहाड़ो ईंदो आहे त असां काफ़ी ॾींहंनि खां पहिरियां ई तयारियूं, जीअं ईद जूं तयारियूं कंदा आहियूं, कपिड़ा लटा अजरक टोपियूं वठंदा आहियूं। त हिन टकर में असां ईअं ई आहे त असां अजरक टोपियूं कपिड़ा पंहिंजा वठी करे तयारियूं कंदा आहियूं, पंहिंजा बचड़ा, पंहिंजा ॿार नंढा। आवाज़ी सिंध जे रैलीअ में असां सिंध सां गॾु आहियूं। हर हाल में, हर सुख में, हर ॾुख में असां सिंध जे आवाम ऐं सिंध जी ख़ुशी लाइ असां तव्हां सां गॾु रहंदासीं, गॾु हूंदा रहंदा। आख़िर में हिननि इहो वचन वरजायो त सिंधी सक़ाफ़ती ॾियारो हर साल मल्हाए पंहिंजी सिंध जी सक़ाफ़त खे सॼी दुनिया में उजागर कयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ टीवी, भिरियासिटी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।